सुपरनोवा सुपरनोवा असांजे सिज खां ॾहूं वधीक मास वारनि तारनि जे फाटण जे अमल खे चइबो आहे। सभिनी तारनि जी हिकु ज़वाल जी उमिरि हूंदी आहे। उहे बि पैदा थींदा आहिनि, आख़िर में ख़तमु थी वेंदा आहिनि। नंढनि सुपरनोवा तारनि जी उमिरि घणी वॾी हूंदी आहे, जॾहिं त वॾनि तारनि जी उमिरि घटि। असांजे सिज जी उमिरि अञा 5 अरब साल आहे ऐं वधीक 5 अरब साल खां पोइ हीउ बि ख़तमु थी वेंदो। हिकु तारे जे ख़तमु थियण जो मतिलबु आहे उन जो न्यूक्लियर फ्यूज़न वारो अमल रोकिजी वञणु ऐं उन मां तवानाई रोशनी निकाल थियणु बंदि थी वञणु। पंहिंजी ज़िंदगी जे आख़िर में असांजो सिज पहिरियां घणो फैलिबो ऐं पंहिंजी फ़िज़ा विञाए वेंदो। ख़ाली उन जे अंदरि वारी कलब बाक़ी रहिजी वेंदी, जेका जिसामत में असांजे ज़मीन बराबरि हूंदी। माहिरनि मूजिबि असांजो सिज सुपरनोवा जी मौत न मरंदो, बल्कि अछे बूने में तब्दील थी वेंदो। जेके तारा असांजे सिज खां घणा वॾा हूंदा आहिनि, उन्हनि जी पुॼाणी घणी ख़राबु हुजे थी। उन अमल वक़्तु उहो असांजे सिज खां 100 अरब वधीक रोशनी निकाल कंदा आहिनि। अहिड़नि तारनि जी मौत खे सुपरनोवा चइबो आहे। माज़ी में अॼु खां 1000 साल अॻु 254 ईस्वी चीन जे हयतदाननि पंहिंजे किताबनि में आसमान ते हिकु अहिड़े नए तारे बाबति लिखियो आहे, जेको घणो रोशन थियो, जेको सुबुह थियण ताईं बि खेनि नज़र आयो ऐं कुझु हफ़्तनि ताईं नज़र ईंदो रहियो। पोइ उहो ॾेख ख़तमु थी वियो। आसमान ते जंहिं जॻह जी हुननि निशानदही कई हुई, हाणे उते क्रेब नेबुला नज़र ईंदो आहे, जेको कंहिं मुअल तारे जी पछाड़ी वारी निशानी आहे। उन जे उन मर्कज़ में 30 किलोमीटर वॾो हिकु मर्कज़ आहे, जेको क्रेब पल्सर चवराइबो आहे। उहो हिकु न्यूट्रॉन तारो आहे ऐं हीउ असांजे सिज खां 1.5 सैकड़ो वधीक वज़नी आहे। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि ज़रूरु क्लिक करियो।